खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त समूरी सिंध जीअं खिपरो में बि गर्मियुनि जी मोकलूं ख़त्म थियण खां पोइ अॼु 1 आगस्ट ते खिपरो में सरकारी ऐं गैर सरकारी तइलीमी इदारा खुली विया आहिनि। इन मौके ते स्कूल में शागिर्दनि जो अंग घटि रहियो आहे, जॾहिं त स्कूल में उस्तादनि जो चवणु हो त तइलीमी इदारनि में नए सेशन जी शुरूआत अॼु खां थी वई आहे। नए साल के हवाले का अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं पहिरें ॾींहं जे हवाले सां ॿारनि खे वेलकम चवां थो, पेरेंट्स खे वेलकम चवां थो त न्यू साल में जेके ॿार स्कूल आया आहिनि, न्यू दाख़िलाऊं जेके नए साल जो शुरू थी वियूं आहिनि, उन में कुझु ज़रूरी मालूमात आहे जेका तव्हां पेरेंट्स खे प्रोवाइड करणी आहे। उन में इहा त जेके ॿार दाख़िला लाइ अचनि पिया असां वटि रोशनदारा स्कूल खिपरो में, त उन में असां लाइ ॿारनि जी जेका डॉक्यूमेंट्स जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा आहे बर्थ सर्टिफिकेट या बे फार्म, पेरेंट जी शिनाख्ती कार्ड जी फ़ोटो कापी, 4 अदद ॿार जा फ़ोटो, ब्लू बैकग्राउंड में फ़ोटो हुजनि उहे, ऐं जेका बि बाक़ी रिक्वायरमेंट आहे उहो पंहिंजे ऑफिस में अची तव्हां मालूमात वठी सघो। स्कूल आया आहियूं, ॾाढो मज़ो आयो आहे ऐं 2 महीना छुटियूं गुज़रियूं। हाणे असांखे इल्मु छुटियूं ऐं असांजी इल्म खे संभालणो आहे इंशाअल्लाह। 2 महीना पोइ स्कूल आया हुई ऐं हाणे फाइनली असीं मैट्रिक क्लास में अची असांखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं इंशाअल्लाह असीं हाणे महिनत कंदासीं। ऐं असीं 2 महीननि जी वेकेशन खां पोइ स्कूल जेको रोशनदारा स्कूल में आया आहियूं ऐं असांजो न्यू सेशन शुरू थियो आहे। 9th क्लास में आयासीं, हाणे मैट्रिक में आया आहियूं ऐं इंशाअल्लाह हिते असीं मैट्रिक क्लास में हार्ड वर्क कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।